अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मातली गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी कैंपस स्कूल कश्मीरी मोहल्ला में आर्ट्स एग्ज़िबिशन जो बहितरीन प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूल जे टीचरनि ऐं शागिर्दनि पाण स्कूल में हथ जे हुनर जे भर्त सां भरियल रलियूं विहाणा ऐं सिंधी सकाफ़त जूं अहम शयूं स्टॉलनि ते लॻायूं वियूं। तक़रीब में स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन ऐं शहरी औरतुनि वॾी तइदाद में शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम में स्कूल जी हेड मैडम कौसर परवीन राजपूत पारां प्रोग्राम में शिरकत कंदड़ TEO मैडम ज़ाहिदा लिगारी, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे सीनियर हेड मास्टर, गर्ल्स डिग्री कॉलेज जी प्रिंसिपाल प्रोफेसर आपा हमीदा गाज़ी, नदीम शेख समेत आयल महिमान जे इस्तक़बाल में गुलनि जी वर्खा करे सिंधी सकाफ़त, अजरकनि ऐं गुलदस्तनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते स्कूल जी हेड मिस्ट्रेट मैडम कौसर परवीन राजपूत ख़िताब कंदे चयो त सिंध सूबो तालीम जे मैदान में थींदड़ पेशकदमियुनि जो भरपूर साथ ॾेई रहियो आहे। हिन वधीक चयो त असांजे स्कूल जे समूरे स्टाफ समेत शागिर्दनि जी महिनत जो ही नतीजो आहे। असांखे पंहिंजनि शागिर्द याणियुनि ते फ़ख़्रु आहे जो पढ़ाई समेत आर्ट्स जे कम खे वधीक तरजीह ॾियनि थियूं ऐं स्कूल जे टीचरनि जो ख़ासि महिनतूं आहिनि जेके ॿारनि खे आर्ट एग्ज़िबिशन जी बि सिख्या ॾियनि था। लाड़काने ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस शहर वेझो ॻोठ महर वॾा ते चढ़ाई कई, जिते मुबैना मुक़ाबले में ॾोहारी राजा उर्फ़ राजू महर ऐं संदसि सोट मिठा ख़ान महर सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे संदनि वारसनि ॻणती जोगी हालत में खणाए चाणका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में दाख़िल करायो, जिते डॉक्टरनि पारां राजा महर जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कंदे ज़ख़्मी खे तिबी इमदाद ॾिनी। उन हवाले सां SSP लाड़कानो इमरान कुरैशी ॿुधायो त महर वॾा में इनाम याफ़्ता ॾोहारी जे इतलाह ते पुलिस चढ़ाई कई, जिते मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त ASI मुज़फ़र खोसो ऐं पुलिस एहलकार नवाब अली जतोई शहीद थी विया आहिनि। होॾां मारिजी वियल इनाम याफ़्ता ॾोहारी जे वारसनि इल्ज़ाम लॻायो त राजा महर पंहिंजे सोट मिठा ख़ान महर सां गॾिजी निमाज़ पढ़ी घर आया त उन दौरान लाड़काणे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ चढ़ाई करे फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में राजा महर ऐं संदसि सोट मिठा ख़ान महर सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे असां ॻणती जोगी हालत में खणाए चाणका अस्पताल आंदो, जिते राजा महर फ़ौत थी वियो आहे। हिननि IG सिंध, DIG ऐं SSP लाड़कानो खे अपील कई त चढ़ाई में मुलविस पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कहनशाह में सिंध टीचर्स कोआर्डिनेशन पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी रैली कढी वई। ख़बर मूजिबि कहनशाह में सिंध टीचर्स कोआर्डिनेशन कमेटी पारां कुर्बान अली मला, लियाकत अली सियाल, सैयद अफ़ज़ल शाह जी अॻुवाणी में उस्तादनि कम्यूनिटी सेंटर खां नेशनल प्रेस क्लब ताईं हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी। उस्तादनि जा प्रमोशन करियो जे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते उस्तादनि जो चवणु हो त IB ऐं NTS उस्तादनि खे ग्रेड 9 खां 14 में अपग्रेड ऐं PTLF जे आइन मूजिबि प्राइमरी उस्ताद खे PST खां जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। हिननि PST उस्तादनि जी मुक़ररी वारी तारीख़ खां मुस्तक़िली ऐं एडवांस इंक्रीमेंट ॾियण जो मुतालबो पिणु कयो। जरवार में यूरिया खाद ब्लैक ते विकिरो करण ऐं रेट वधीक वठण ते आबादगारनि जो एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। तफ़सील मूजिबि यूरिया खाद ब्लैक ते विकिरे ऐं अघु वधीक वठण ख़िलाफ़ आबादगारनि गुलाम यासीन बोज़दार, फयाज़ बोज़दार, गुलाम हैदर बोज़दार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हयात पिताफ़ी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणु हो त जरवार में डीलर मिली भगत करे यूरिया खाद जे हथरादू खोट पैदा करे छॾी आहे। हू खाद ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि ऐं सरकारी रेट खां 500 मथे वठनि था। इहो बि वॾे सिफ़ारिशी ऐं वॾनि ज़मीनदारनि जे माण्हुनि खे ॾियनि था। असां नंढनि आबादगारनि खे यूरिया खाद नथी मिले। हिननि जो चवणु हो त जरवार जा डीलर यूरिया खाद ॿिन्ही सूबनि में कमीशन ते विकिरो करे हिते खाद जी खोट पैदा करे छॾी अथनि। हिन वक़्तु कणिक जे फ़सुल खे यूरिया खाद न मिली त कणिक जे फ़सुल खे कापारी धकु रसंदो ऐं फ़सुल खे कापारी धकु रसंदो ऐं फ़सुलु घटि पैदावार ॾींदो, जंहिं सबबु अॻिते कणिक जो बहिरान थी सघे थो। हिननि मुतालबो कयो त ब्लैक ते विकिरो कंदड़ यूरिया खाद जे डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे भाण जो बहिरान ख़तमु कयो वञे। हूसड़ी भरिसां शहरी थाणे जे हद में मंशात खुलेआम विकिरो थियण लॻी। मंशात डीलर सियासी ऐं समाजी पार्टियुनि जे आशीर्वाद सां सेल करण में सरगर्म। ख़बर मूजिबि हूसड़ी भरिसां शहरी थाणे जे हद में फोटो मला, इनायत मुग़ल, लियाकत मला ऐं बचाए ओड मंशात सरेआम विकिरो कनि था। ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि शहरी जे सियासी ऐं समाजी पार्टियुनि जे आशीर्वाद सां मंशात हली रही आहे, जंहिंजे करे शहरी पुलिस बि मंशात फ़रोशनि जे अॻियां घोड़ा खोड़े छॾिया आहिनि। SSP हैदराबाद अमीर साजिद शहरी थाणे ते पहिरियां फ्लैक्स लॻाया आहिनि, पर कुझु बि अमल न थी सघियो आहे। सिर्फ़ु सियासी ऐं समाजी पार्टियुनि जे करे नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे ऐं कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी रहियो आहे। मातली लगटने गुलामली रोड ते ॿिनि धार रोड हादसनि में हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पहिरियों रोड हादसो शीश महल वटि पेश आयो, जिते मोटरसाइकिल सवार 50 वरनि जो रिटायर्ड उस्ताद पुनू ख़ान जतोई ट्रैक्टर ट्राले हेठां अची चीबार जी फ़ौत थी वियो, जॾहिं त ॿियो रोड हादसो सुहारो ख़ासकेली वटि पेश आयो, जिते मोटरसाइकिल ऐं चिंची रक्षा में टकर थियण जे नतीजे में हिकु औरत राजी ख़ासकेली समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस रोड हादसनि वारी जॻह ते पहुची फ़ौती जे मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए तालका अस्पताल मातली आंदो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे ऐं अहिड़े अफ़सोसनाक रोड हादसे जो इतलाह फ़ौती जे वारसनि खे ॾिनो वियो आहे।
नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।